बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मैं हाँ अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। दोस्तों अॼु असांजो मौज़ू आहे सऊदी अरब जी। दोस्तों सऊदी अरब ऐं उन जे शहरनि ख़ासि तौर ते द न्यूम सिटी जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदासीं, जेको सऊदी अरब में हिकु तमामु वॾो ऐं जदीद शहर ठही रहियो आहे। दोस्तों सऊदी अरब टोटल 13 सूबनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें अल अबहा, अल हदूद अल शुमालिया, अल जोफ, अल मदीना, अल कसीम, रियाद, शर्किया, असीर, हायल, जीज़ान, अल हिजाज, नजरान ऐं तबूक शामिल आहिनि। दोस्तों सऊदी हिकु तमामु वॾो मुल्क आहे। एराज़ीअ जे हिसाब सां 21,49,690 किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे, जॾहिं त आबादी 3,42,41,18,000 माण्हुनि ते मुश्तमिल अथसि। दोस्तों हिन जी GDP जी ॻाल्हि कयूं त हिन जी GDP 876 बिलियन अमेरिकी डॉलर आहे। दोस्तों सऊदी अरब जे वॾनि शहरनि में जद्दा, रियाज़, मक्का मुकर्रमा, मदीना मुनव्वरा, ताइफ, हायल, जीज़ान, नजरान ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि। पर दोस्तों सऊदी अरब हिकु अहिड़ो जदीद शहर अॾण वञी रही आहे जंहिंमें 90 लख माण्हू रहंदा। हिन शहर खे सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे ख्वाबनि जो शहर बि सॾियो वञे थो। दोस्तों हिन शहर जे डिज़ाइन में 2 वॾियूं इमारतूं पिणु ॾेखारियूं वयूं आहिनि, जंहिंजी ऊचाई 500 मीटर ऐं ड्रेग 100 किलोमीटरनि ताईं आहे। हिन प्रोजेक्ट ते 500 अरब डॉलर ख़र्च ईंदो। हीउ हिकु शहर केतिरनि ई नंढनि मुल्कनि खां एराज़ी ऐं आदमशुमारीअ में वॾो हूंदो। दोस्तों हेड मेगा प्रोजेक्ट जो ऐलान 2017 में कयो वियो हो ऐं बकौल वली अहद त हिन शहर जी अदावत जो मक़सदु बैन अक़वामी सरमायाकारी खे हथी वठाइणु आहे, जीअं तेल खां इन्हिसार घटाए सघिजे। दोस्तों हीउ हिकु वसी अरीज़ रणपट ते हिकु नओं शहर, जंहिंखे अंधेरनि में रोशनी ऐं चमकंदड़ शहर जो नालो ॾिनो वियो आहे, जिते मक़नातीसी ताक़त सां ट्रेनूं हलंदियूं ऐं पुरसकून माहौल दोस्त शहर हूंदो। दोस्तों हिन शहर मथां हिकु हथरादू चंड पिणु ठाहियो वेंदो ऐं हिन शहर जी मौसम पिणु पंहिंजी हूंदी। हीउ शहर 26,500 मुरबा किलोमीटरनि ते मुश्तमिल हूंदो, जेको बहरेन, कतर या इसराइल मुल्क खां बि वॾो हूंदो। हिन शहर जी बीहक अहिड़ी त हूंदी जिते हर शइ 5 मिंटनि जे मुफ़ासिले ते दस्तियाब हूंदी। हिन शहर में ट्रेनूं एॾियूं त तेज़ हूंदियूं जेको हिकु कुंड खां ॿिए कुंड ताईं फ़क़ति 20 मिंटनि में पहुचंदियूं। दोस्तों न्यूम शहर जो तिजारती मर्कज़ अजीब ऐं दिलचस्प हूंदो, जेको पाणीअ ते तरंदो। दोस्तों उहो को नंढड़ो ॿेड़ो न हूंदो, बल्कि उन शहर जो मर्कज़ जेको पाणीअ ते ठहियलु हूंदो ऐं तरंदो, उन जी ड्रेग 4.3 किलोमीटर जे रक़बे ते ठहियलु हूंदो। हिन शहर में वॾा वॾा स्विमिंग पूल पिणु हूंदा ऐं हिन शहर में फ़क़ति वॾा अमीर माण्हू ई रहंदा ऐं अमीरनि जो कमकार सिर्फ़ु रोबोट जे ज़रिए थींदो। दोस्तों हिन शहर जी बिजली मुकमिल तौर ते शमसी तवानगी ज़रिए हासिलु कई वेंदी ऐं पीअण जो पाणी समुंड में प्लांट लॻाए हासिलु कयो वेंदो ऐं उन मां निकिरंदड़ लूण खे ॿियनि मुल्कनि में एक्सपोर्ट कयो वेंदो। दोस्तों जंहिं इलाइक़े ते द न्यूम सिटी ठाहियो पियो वञे, उते अल हवीतात बदवी क़बीले जा माण्हू आबाद आहिनि। हिननि जो चवणु आहे त हिननि सां सऊदी जे वली अहद वाइदो कयो हो त उन्हनि खे उन ज़मीन जो मुआवज़ो ॾिनो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे नौकरियूं पिणु ॾिनियूं वेंदियूं, पर अञा ताईं उन्हनि खे को बि मुआवज़ो न मिलियो आहे। उन्हनि जो उहो बि चवणु आहे त उन्हनि जे क़बीले जे हिकु फ़र्द पंहिंजो घर ख़ाली करण खां इनकार कयो, जंहिं ते सऊदी अरब जे पुलिस उनखे गोलियूं हणी मारे छॾियो। दोस्तों घणा माण्हू हिन शहर खे इसराइल जो प्लान सॾे रहिया आहिनि ऐं दजाल ई शहर पिणु सॾे रहिया आहिनि ऐं हिन शहर खे फ़ुज़ूल ख़र्च पिणु सम्झी रहिया आहिनि। जी दोस्तों इहो हुयो असांजो वीडियो, जंहिंमें सऊदी अरब ऐं द न्यूम सिटी जे बारे में अव्हांखे मालूमात ॾींसीं। इंशा अल्लाह ताला वरी कंहिं ॿिए वीडियो में अव्हां सां मुलाक़ात थींदी। उन वक़्त ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।